इहो अचानक छा थियो जो पीपल्स पार्टी खे ॾंडो ईंदो रहियो, ॻाल्हियूं हलियूं पए त बसि हीअं पियो थिए, पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु हीअं पियो थिए, सदर वञे पियो, हीअं पियूं शयूं थियनि जेके अफ़वाहूं मार्केट में हुयूं। ऐं वरी ॾिसंदे ॾिसंदे अचानक पीपल्स पार्टी गिलगित बल्तिस्तान में इलेक्शन खटे थी वञे ऐं हाणे पीपल्स पार्टी शायदि इहे इम्कान आहिनि त अकेले सिर उते हुकूमत ठाहिण में वञे। नून लीग में खे ज़ाहिर आहे तनक़ीद थी रही आहे, छाकाणि त नवाज़ शरीफ़ साहब पाण वॾे अरसे खां पोइ हिकु भेरो ॿीहर गिलगित बल्तिस्तान जे पहाड़नि जो दौरो कयो ऐं उते जलसा कया, मुहिम हलाई ऐं वरी ॿिन्ही पार्टियुनि हिक ॿिए ते तनक़ीद कई पई, यानी कि जेके गॾु वेठल आहिनि, यानी कि खाइण महिल गॾु ऐं सुम्हण महिल वरी कंहिं ॿिए पासे, उते हिननि जी इहा हालत हुई त जॾहिं गिलगित बल्तिस्तान में हलाए रहिया हुआ मुहिम त हिक ॿिए खे तनक़ीद करे रहिया हुआ, मथे गॾु वेठा आहिनि, हाणे बि गॾु वेठा आहिनि। उहो 5 ॾींहंनि ताईं हिननि जा बयान नवाज़ शरीफ़ साहब जो, वरी बिलावल साहब जा, वरी कैप्टन सफ़दर जा, त या वरी जेके ॿी जेका क़यादत हुई उन्हनि जा, त हाणे वरी गॾु वेठा आहिनि। त नवाज़ शरीफ़ साहब जे वञण सां मुंहिंजे ख़्याल में उनखे ॿुधायो वियो हुयो त तव्हांजी लाइन कहिड़ी आहे, तव्हांखे जलसे में वञी कहिड़ियूं शयूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि, ऐं हाणे जेको थी वियो सो थी वियो, उनखां हाणे अॻिते निकिरो। ऐं नवाज़ शरीफ़ साहब खे शायदि इहो सॼो कुझु ॿुधाए करे मोकिलियो वियो, पर हुन उते वञी थोरो वरी उहो हिकिड़ो लफ़्ज़ जेको आहे, उहो जुमिलो जेको 2-3 लफ़्ज़नि जो आहे जेको चई वठंदो आहे, उहो शायदि चई वरितो, ऐं उनजे करे मुंहिंजे ख़्याल में थोरी कनमैट करे गिलगित बल्तिस्तान पीपल्स पार्टी जे हवाले थी चुको आहे। हिकु त माना इहो रीज़न आहे। ॿियो त ताज़ो ई तव्हां ॾिठो हूंदो त हिकिड़ी रूहानी शख़्सियत पे पाकिस्तान जो दौरो कयो हुयो, ऐं उन्हनि जी जेका कम्यूनिटी आहे उनजी अक्सरियत इन्हनि इलाइक़नि में आहे, त उनजो पीपल्स पार्टी जी तरफ़ां हिकिड़ो ग़ैर मामूली नमूने जो इस्तक़बाल ऐं उनजे लाइ आजियाणा इहो इशारो ॾेई रहिया हुया त उनजो जेको ट्रिप हुयो, उहो पाकिस्तान जो जेको दौरो हुयो, उहो रूहानी घटि ऐं सियासी वधीक हुयो। सदर जी हैसियत में आसिफ अली ज़रदारी साहब पाण वञी उन रूहानी शख़्सियत जो इस्तक़बाल कयो ऐं उनखे रिसीव कयो, वरी उनजे लाइ आजियाणो ॾिनो, मतिलबु उनखां ॼण त हिमायत वरिती वई, ऐं उनजे नतीजे में हिकु इहे शयूं साम्हूं आयूं आहिनि। पर इते हिकिड़ी ॿी इंतिहाई अहम ख़बर जेका ज़रियनि वटां आहे, ख़ासि तौर ते असांखे जेके सियासी ज़रिया इहो ॿुधाए रहिया आहिनि त गिलगित बल्तिस्तान जे इन इलेक्शन में सपोर्ट जे एवज़ पीपल्स पार्टी खां इहा बि डिमांड कई वई आहे त उन कम्यूनिटी खे कंहिं हद ताईं सिंध में बि अकोमोडेट कयो वञे। सिंध में बि उन्हनि जी कम्यूनिटी जा माण्हू रहनि था, उन्हनि जो हिते को धणी साईं कोन्हे, त उनखे ईअं दीवार सां सिंध में न लॻायो वञे। त पीपल्स पार्टी उन ते एग्री बि कयो आहे, ऐं इहो ज़रिया ॿुधाए रहिया आहिनि त ईंदड़ कुझु वक़्त में अॻूणो IG आहे उहो पीपल्स पार्टी में शामिलु थी सघे थो। इन क़िस्म जूं शयूं जेके आहिनि से उहे हिन वक़्तु प्रीमेच्योर स्टेज ते आहिनि। ड्राइंग रूम्स जे अंदरि जेके डिस्कशन्स हली रहिया आहिनि या अंदरूनी तौरु जेके मुलाक़ातूं हली रहियूं आहिनि, त उन कम्यूनिटी खे रिप्रेज़ेंट करण जे लाइ पोइ को सिंध में माण्हू हुजणु खपे, त उन हमरा जो कुणो निकिरी सघे थो। तोड़े जो साहिब वॾा नाराज़ बि आहिनि उनसे कुझु अरसे खां, पर जेकॾहिं नाराज़गी ख़तमु थी सघे थी गिलगित बल्तिस्तान में हेॾी सपोर्ट जे एवज़, मुंहिंजे ख़्याल में उहो को हेॾो वॾो मामिलो कोन्हे। ज़रदारी साहब जी दिलि वॾी आहे ऐं हू इहे शयूं ख़तमु बि करे सघे थो, त इन क़िस्म जूं ख़बरूं बि इहे हलनि थियूं पियूं। त गिलगित बल्तिस्तान पीपल्स पार्टी वटि आहे, वरी आज़ाद कश्मीर जी हुकूमत बि पीपल्स पार्टी वटि आहे, त उते बि पीपल्स पार्टी हेॾी उते हालतूं जेके आहिनि से उहे के ठीकु न आहिनि, पर उनजे बावजूदि पीपल्स पार्टी ऐं वॾी सरकार उते हिकु पेज ते आहिनि। मुंहिंजे ख़्याल में मामला जेके आहिनि उहे सही थी रहिया आहिनि। ऐं उनखां पोइ ॿी हिकिड़ी शइ आहे त पीपल्स पार्टी जी हुकूमत, यानी कि उन पीपल्स पार्टी क़यादत मथे इहो चयो आहे त भई असांखे एहतसाब कुझु पाण बि करण ॾियो, असांखे तव्हां ॿिया इदारा जॾहिं एहतसाब कनि था त असां सां ॾाढी हालत थिए थी, पर असां पाण इनखे शफ़ाफ़ियत खे शुरू कयूं था। BRT येलो लाइन जो जेको 6 अरब रुपयनि जी करप्शन जो मनसूबो ॾिठो, त चीफ सेक्रेटरी खे चयो वियो आहे, चीफ सेक्रेटरी ऐं उनजी कमेटी आहे, उन्हनि हुनजी जांच शुरू बि करे छॾी आहे। कुझु ऑफिसरनि खे तलब बि कयो वियो, कुझु पेश बि थिया आहिनि, कुझु अञा पेश थियणा आहिनि। त इहो जेको एहतसाब वारो मामिलो आहे, इहो बि गॾो गॾु हलंदो पियो। पीपल्स पार्टी खे लठ ऐं चठ ॿई ॾेखारिया वेंदा पिया, ऐं उन ॿिन्ही ते पीपल्स पार्टी हलंदी पई। जीअं तव्हां अक्सर ॾिठो हूंदो, को नार में जेको को ढॻो जोटियल हूंदो आहे, या घाणे में को उठ जोटियल हूंदो आहे, त उन खे केॾी महिल लठ बि ॾेखारिबी आहे, केॾी महिल लठ जेका आहे कंहिं साइड ते कंहिं ॿिए शइ खणिबी आहे, त जीअं ढॻो ऐं उठ जेको आहे उहो स्पीड वठे। त अहिड़े क़िस्म जी शयूं पीपल्स पार्टी सां थींदियूं पियूं, त पीपल्स पार्टी रोसूं बि ख़ासूं बि उन पॉलिसी तहत पंहिंजी ही हुकूमत बि हलाईंदी पई, ऐं उते बि हुकूमतुनि में सिलसिलो पंहिंजो ॻंढियो वेठी हूंदी।